सिंध जेके सर्वेश सालार ऐं सोढा पैदा कया आहिनि उन्हनि में होशू हिकु हशमत भरियो सूर्या ऐं बहादुर जनरल थी गुज़रियो आहे। हिन जो असली नालो होश महमद हो। हू ज़ात जो हबशी हो। हू मीर सूबदार खान वलद मीर फतेह अली खान जो बानो हो, पर पंहिंजी ख़िदमत गुज़ारी, दिलेरी ऐं जुरत करे मीर सूबदार खेसि आला दर्जो ॾिनो। हू संदसि हर राय जो एतिराम कंदो हो। होशू ॾाढो बहादुर ऐं वतन दोस्त शख़्स हो। संदसि रग रग ऐं नस नस में सिंध जो साह समायल हो। वतन जी हुब हिन जो ईमान हो। 1843 ईस्वी जी ॻाल्हि आहे त अंग्रेज़नि हरफत ऐं चालबाज़ीअ सां सिंध ते हमिलो कयो। सभु सिंधी ऐं मीर हाकिम हिन जी बहरूपीअ खे ॾिसी जंग लाइ तयार थी बीठा। होशू जो आका मीर सूबदार खान अंग्रेज़नि जे चकर में अची चुको हो ऐं हिन मीर नसीर खान ऐं ॿियनि किन मीरनि सां ज़ाती रंजिश जे करे जंग में हिसो न वठण जो फ़ैसिलो कयो। इहा हालत ॾिसी होशूअ खे ॾाढो ॾुख थियो ऐं मीर खे चयाईं, ही जंग ज़ाती इक़्तिदार जी नाहे, पर सिंधड़ीअ जो सौदो थी रहियो आहे। हीअ जंग मीरनि ऐं अंग्रेज़नि जे विच में नाहे, पर ही जंग सिंध दुश्मननि ऐं सिंध जे अवाम जे विच में आहे। देश जे ख़ातिर जान कुर्बान करण शहादत आहे। साणीअ तां कुर्बान थियल शहीद जे रत जो हिकु हिकु फुड़ो क़ौमी ज़िंदगी जे आसमान ते सूरज थी चमकंदो। हीअ लड़ाई पंहिंजनि ऐं धारियनि जे विच में आहे। ज़ाती इख़्तिलाफ़नि जी चकिया ते सोनारीअ सिंध जे सत ऐं साह खे नचाड़ियो। मां सच थो चवां त दुनिया में कूड़ी ख़ुशामद जंहिंजो धंधो आहे, सो रुगो पेट जो कुतो ऐं ज़ोर जो बंदो आहे। होशूअ जे वातां ही बेटरपा ऐं सख़्त लफ़्ज़ ॿुधी मीर खेसि कढी छॾियो। होशूअ उहो ॾिसी सिधो मीरपुर ख़ास में मीर शेर महमद खान मलकाणी सां वञी मिलियो, जेको सिंध जो हिकु वॾो लश्कर तयारु करे मियाणीअ जी शिकस्त जे बदिले वठण लाइ 24 मार्च 1843 ईस्वी ते नारेजन जे ॻोठ वटि दुबे जे मुक़ाम ते अंग्रेज़नि सां साम्हूं थियो। होश महमद उन लश्कर जो सिपह सालार हो। ॿई लश्कर आम्हूं साम्हूं थिया। हिक पासे दिलेर दोधा ऐं सभा जा सिंधी सोढा हुआ, पर हू हथियारनि में हीणा हुआ, त ॿिए पासे हिननि जे साम्हूं हरफती, चालाक ऐं हथियारनि में ॾाढा दुश्मन अंग्रेज़ ऐं उन्हनि जा बेगरत शाड़ता हुआ। ॾाढी झंग लॻी, पर पंहिंजनि जी गद्दारीअ होशूअ खे हिसाए विधो। संदसि बारूद खे पंहिंजनि ई बाहि ॾेई बसम करे छॾियो ऐं सिंध जो ई सूरमो ऐं अॾोल मुड़्स फरंगियुनि हथां शहादत जो प्यालो पी रत जे आख़िरी रेले में जीवन जे लहंदड़ सिज जी लाम ताईं सिंधड़ीअ जी सींद में सच जो सिंदूर भरण लाइ देश द्रोहनि सां विढ़ंदो रहियो। बेशक होशूअ सिंध जे झुंझारनि जो शान ऐं मान आहे। हिन अंग्रेज़ साम्राज्य सां जंग करे देश जी आज़ादी जी तहरीक जो बुनियादी पत्थर रखियो। संदसि बहादुरी, दिलेरी ऐं वतन दोस्ती खे दुश्मन बि निवड़ी सलाम कनि था। एच.टी. लैम्ब्रिक हीअं लिखे थो, होश महमद मीर सूबदार खान जी ख़िदमतगार ऐं ॿियनि माण्हुनि सां गॾिजी अहिड़ी त छिती जंग कई जो अंग्रेज़ हैरान थी विया। हू पंहिंजी जाइ तां हिकु इंच बि न चुरियो ऐं जिते बीठो हो उते ई पंहिंजी जान ॾिनाई। विलियम नेपियर लिखे थो, होश महमद शीदी जी बहादुरी बेमिसाल हुई ऐं जंग करण ऐं ॿियनि खे हिमथाइण में हू कंहिं अंग्रेज़ जनरल खां घटि न हो। सिपह सालार सर चार्ल्स नेपियर खे बि मञणो पियो त जेतोणीकि हू मरी चुको हो, पर संदसि हथ तलवार ते मज़बूतीअ सां ॼमियल हो। होशूअ जा आख़िरी लफ़्ज़ अॼु बि सिंधड़ीअ जी फिज़ा में गूंजी रहिया आहिनि ऐं सिंध जे नए नस्ल खे पैगाम ज़िंदगी ॾेई रहिया आहिनि ऐं चई रहिया आहिनि त जंग करेसूं पुठ न ॾेसूं, मरसूं मरसूं सिंध न ॾेसूं।